अस्सलाम वालेकुम दोस्तों। मां आवां जो पंहिंजो आगाज़ सज्जाद ज़ाहिर। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां डिस्ट्रिक्ट नगर जे हूपर वैली में। अवां लाइ हिकु ग़ज़ल पेश ख़िदमत आहे। ॾिठा मूं ॾींदड़ फ़क़ीर कई, ॾिठा मूं ॾींदड़ फ़क़ीर कई, ऐं हथ टंगींदड़ अमीर कई। कड़ियुनि में आज़ाद फ़हम काफ़ी, कड़ियुनि में आज़ाद फ़हम काफ़ी, खुलियल फ़ज़ा में असीर कई। ऐं ज़रूरतुनि सां जे हिर्स ॻंढिजे, ज़रूरतुनि सां जे हिर्स ॻंढिजे, विकामजनि था ज़मीर कई। ऐं सुभाउ चप जो कमान वांगे, सुभाउ चप जो कमान वांगे, ऐं मुर्क ताणे थी तीर कई। हिते का उबती वहे थी धारा, हिते का उबती वहे थी धारा, मुरीद पालिन था पीर कई। ऐं अव्हां जो लहजो थो लूणु बुरके, अव्हां जो लहजो थो लूणु बुरके, सहप असांजीअ खे चीर कई। ऐं सबबु क़दुर जो सबबु थिए थो, सबबु क़दुर जो सबबु थिए थो, थियनि था मोती बि नीर कई। ॾिठा मूं ॾींदड़ फ़क़ीर कई, ऐं हथ टंगींदड़ अमीर कई।